वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन वअला आलिही व अस्हाबिही व अहल बैतिही अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व अन्फ़िक़ू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यअतिय अहदकुमुल मौत फ़यक़ूल रब्बि लौला अख़्ख़रतनी इला अजलिन क़रीबिन फ़अस्सद्दक़ व अकुन मिनस्सालिहीन। वलन युअख़्ख़िरल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलुहा वल्लाहु ख़बीरुम बिमा तअमलून। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही अजमईन। मरण मुसल्लम जन्ने मरण मुसल्लम जन्ने वाहिद तन न विसरे मरण मुसल्लम जन्ने वाहिद तन न विसरे
मथे सगर का पड़ी अदा का नागा निंडन कन नीण सदाई तन ओजागन उजारिया छोत पखी सब मचन पर हंज सदाई डुबरा पखी सब मचन पर हंज सदाई डुबरा लोक सुमी निड्रू करे हो आधी रात उठ अल्लाह लोक सुमी निड्रू करे हो आधी रात उठन मौला तन पखियड़न कदे सुमी सुख न माणियो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामईन हाज़रीन व नाज़रीन स्टेज ते उलमाए किराम हाफिज़े कुरान खुलफाए किराम इलाके जा मुअज़्ज़िज़ीन ऐं मिड़ई मुझे मदीने वारे मीर जा दीवानो अचो त शुक्रानो कयूं अल्लाह जे दरबार में जह जिंदगी में चंद उहे लम्हा नसीब फरमाया हन जन लम्हन में पुर उम्मीद आहियूं त मुझो सुहणो रब राज़ी करण में कामयाब थी वेंदासीं छो त मुझा दोस्त जहन हारी वेचारे के फसल के उन जी जरूरत होंदी आ पानी जी ओ जडे न आसमान ते ककरी दिसंदो आ त हुन जी दिल खुश थींदी आ उन के खबर होंदी आ त जान ककर वस्यो ऐ मुझे फसल जी उन खत्म थी वेंदी मुझे घर में खुशहाली अचे वेंदी ऐ मुझा मुसलमान भा शोबान जो महीनो बुधाए रहियो आ त आसमान ते ककर रुगी थिया नाहिन पर बादल भरजी आया हन अहड़ा भरजी आया हन जन जे छो त बादल त थींदा हन पर कदे गुमान थींदो आ त अलाए वसदा अलाए न पर कदे अहड़ा बादल थींदा हन जे में यकीन हुंदो आ त हे वसन ही वसन शोबान जे महीने में ऐ मुसलमान दाखिल थियण वारा शोबानुल मुअज़्ज़म जे आखिर में पुचण वारा जिए न मारूअड़न जे ला आसमान मां बारिश वसंदी आ त मारूअड़ा सरहा थी वेंदा हन इए मोमिनन जे ला जॾहिं न रमजान महीनो अचण वारो हूंदो आ त मोमिन भी सरहा थी वेंदा हन शोबान जो महीनो शोबानुल मुअज़्ज़म जो महीनो तो असा के दसे रहियो आ त थोड़ो कंध मथे करे ककरन ॾे त निहार अल्लाह जे रहमत जे तैयारी ॾे त निहार चंद लम्हन जे फासले ते आहीं खुदा का जिंदगी भी न घुरबी आ खुदा का मौत भी न घुरबो आ पर वरी खुदा का जिंदगी घुरबी बाहे खुदा का मौत घुरबो भी आहे जिंदगी किए घुरबी आ ये अजीम लम्हा अचण वारा हन ओ मुझा मौला तेसी मोहलत दीजा जो तुझे मेहमान महीने जे आमद जो इस्तकबाल कर
अगर इन नियत सां जिंदगी घुरी थो त सवाब थींदो इंशा अल्लाह ताला। मौला एतरी मोहलत अता फरमाए जा त तुझे महबूब महीने जे आमद जो इस्तकबाल कया तो सुहणे के राजी करे वठा जह महीने जे अंदर हिकड़े नफिल जे एवज फर्ज जो सवाब मिलंदो आ, जह माह जे अंदर हिकड़े फर्ज जे एवज 70 फर्जन जो सवाब मिलंदो आ। ओ मुझा करीम रब तेसी मोहलत दे जो उन महीने जे अंदर मौला तुझी रहमत एतरी आम थी विंदी आ, यानी एतरी गुलामन के घेरे विंदी आ, एतरी आशिकन जे करीब थी विंदी आ। हर गुनाहगार पांजे अखिन सां दिसण शुरू कंदो आ, महसूस करण शुरू कंदो आ। आधी रात थींदी आ, 3 बजे जो टाइम हुंदो आ, केडी मल फ्रूट विकणण वारो, केडी मल खीर विकणण वारो, केडी मल गदह गाडो हलाइण वारो मस्जिद में अची विंदो आ ऐं आधी रात अची ऐलान कंदो आ, मुसलमानो ओ अल्लाह जा प्यारो उठो, अल्लाह जा प्यारो जन्नत जा हकदारो उठो, सहरी जो टाइम अचण वारो आ, उठो तैयारी कयो। त कोई इंसान इए कोन चवंदो आ त हे त मजदूरी करण वारो आ, इनके कहे हक दिनो आ जो अल्लाह जे जन्नत जा ऐलान करे रहियो आ। कंहिंजे जुबान ते शिकवा न हुंदी आ त हे त गदह गाडे हलाइण वारो आ। इहो ऐलान त मौलवीअ खे करण घुर्जे, इहो ऐलान त पीर खे करण घुर्जे, कंहिंखे शिकवा कोन हुंदी आ। छो शिकवा न हुंदी आ? रहमत जो एतिरो वस्कार हुंदो आ जो हर दिल ॾिसी खुश पई थींदी आ। ऐं मुंहिंजा मुसलमान भा तैयारी कर, मुझे आका तुझे आका इमामुल अंबिया रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सुन्नत के अदा कर। शोबान जो महीनो थींदो आ त मुझो करीम मुस्तफा पंहिंजे जेल के कपड़ो जी सिंधी में संदरो बधबो आ, जिया मल्ह में लहंदो आ, संदरो बधी तैयार कंदो आ। मुझो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे पुश्त मुबारक के कपड़ो बधदा हन। अम्मा आयशा अर्ज कंदी आ, मुझा आका ही छा मामलो आ? मुझो आका फरमाइंदो आ, आयशा आयशा मां मुस्तफा पंहिंजे पाण के इन महीने में बीहण जे ला तैयार करे रहियो हां। उहो मुझो महबूब मुस्तफा, उहो मुझो महबूब मुस्तफा जे ला अल्लाह कायनात जो जर्रो जर्रो पैदा कयो आ। उहो मुझो महबूब मुस्तफा जे सदके जन्नत में अल्लाह सुकून पैदा फरमायो। उहो मुझो महबूब मुस्तफा जे करे अल्लाह कायनात जे जर्रे जर्रे में खुशबू पैदा फरमाए। छो न चवा त उहो मुझो महबूब जे करे अल्लाह कायनात जो जर्रो जर्रो पैदा कयो। उहो मुझो महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे जिस्म मुबारक जी इहा कैफियत जाहिर करे, हकीकत छा जाहिर करे रहियो आ? मुझो मुस्तफा त उहो आ, मुझो मुस्तफा त उहो आ जेके रब फरमाइंदो आ, मुझो रब फरमाइंदो आ ओ मुझा महबूब गुनाहन जे गुनाहगारन जे बारे में भी महबूब तू घुरंदो वञ त मां रब तुझे गुनाहगारन के माफ कंदो वञा। उन मुझे महबूब मुस्तफा पंहिंजे पुश्त मुबारक यानी चेल मुबारक में कपड़ो बधी तो असा के केड़ो न्यापो दिनो। ओ मां मुस्तफा जा दीवानो, ओ अल्लाह जा बांधड़ो, अल्लाह जे रहमत में उम्मीद रखण वारो, ककर भरजी आया थव, तैयारी कयो, पंहिंजे बचड़न के तैयार रखो। वेही घर में पंहिंजे घर वारी सा, वेही घर में पंहिंजे अम्मड़ सा, वेही घर में पंहिंजे भेण सा, वेही घर में पंहिंजे पीर सा, वेही घर में पंहिंजे भाइरन सा, वेही इलाइके जे पेश इमाम सा करजी करे मनसूबा ठाहियो त रमजान शरीफ अचण वारो आ। हीअं इफ्तारियूं कंदासीं, रुगी न हीअं इफ्तारियूं कराईंदासीं, हीअं सहरियूं कराईंदासीं, हीअं गरीबन के खाराईंदासीं, हीअं अल्लाह जे रहमत मां पंहिंजा झोल भरींदासीं। तैयारी कर मुझा यार, तैयारी कर मुझा यार, तैयारी कर मुझा यार। ये जिंदगी फानिया, ये साह जेको हिकड़ो हिकड़ो पसाह तो वटा, यो तुझी मिल्कियत ना है, मता भुलजी पियो हुजी। नाज पंहिंजी मिल्कियत ते जरूर कबो आ, नाज पराई शइ ते कोन कबो आ। मकादार या किराए ते वेहण वारो पराए घर में वेही नखरा कोन कंदो आ। मकादार पराए जमीन ते नाज कोन कंदो आ। हालांकि मकादार के खबर हुंदी आ त 5
5 सालन जो मकादो मिलियल आहे। मुंहिंजा दोस्त किराएदार खे ख़बर हूंदी आहे त साल जी गारंटी आहे, पर पोइ बि मुंहिंजा दोस्त नाज़ कोन कंदो आहे। मालिक जो मुंहुं ॾिसी चवंदो आहे यार मालिक ही तुंहिंजी मर्ज़ी आहे। सोच जंहिंखे साल जी ख़बर आहे उनखे बि ताक़त कोन्हे जो मालिक जाॾो कंध सिधो करे। तोखे मूंखे त हिकु पल जी बि ख़बर कान्हे का यार। ए हिकड़ो पल जेको हली रहियो आहे इन जी बि पल जी ख़बर कान्हे का। इहो पल जेको मथे थियो आहे इहो हेठि थींदो अला अॻे यार जो पैगाम अचे वेंदो। उजड़ गए वो बाग जिनके लाख माली थे, अरे सिकंदर जब दुनिया से गया दोनों हाथ खाली थे। ऐ मुंहिंजा यार हे सभु कुझु हिते रहिजी वेंदो। यादि रखी छॾ इहो जेको पसाह हली रहियो आहे इन जो क़दुरु कर, इन जो क़दुरु कर। बदकिस्मती तो असांजी मुंहिंजा दोस्त कदर उन्हनि शयुनि जो था कयूं जन जी का हैसियत कोन्हे का। कदर उन्हनि शयुनि जो था कयूं जन खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ का इस्तक़ामत कोन्हे का। ऐं उन शइ जो कदर नथा कयूं जेका हमेशह रहण वारी आहे। उन शइ जो कदर नथा कयूं जेका कदर वारी आहे। ऐं मुंहिंजा यार हिन जिस्म खे अगरि कंडो थो लॻे त उते जो उते वेही था रहूं। पहिरीं कंडो था कढूं बाद में अॻिते था हलूं। हिन जिस्म खे उञ थी लॻे त पाणीअ जे पोयों था डुकूं। पहिरीं उन पाणीअ खे हासिल था कयूं बाद में मंज़िल अॻिते था कयूं। हिन जिस्म खे अगरि बुख थी लॻे त पटे सटे पहिरीं हिन पेट खे था भरियूं बाद में अॻिते था हलूं। हा यार हिन जिस्म जो बि ख़्याल रख। बेशक हिन जिस्म जो बि तुंहिंजे मथां हक़ आहे, लेकिन भुलिजी न वञ हिन जिस्म जी तेसी काई हक़ीक़त नाहे जेसी हिन जिस्म जे अंदर उहो हक़ीक़ी रूह मौजूद नाहे। जेकॾहिं रूह मौजूद आहे त तुंहिंजे जिस्म जी बि हक़ीक़त आहे, तुंहिंजे जिस्म जो भी वैल्यू आ, तुझे जिस्म जी भी इज्जत आ। पर जे हिन जिस्म में रूह नाहे त हे जिस्म खाकी कंहिं कम जो नाहे। भुलिजी पियो है, भुलिजी पियो है। जेकॾहिं यकीन न थई त उन अमड़ ॾे वञ हलियो, उन अमड़ जी जल जे आॾो वञ जंहिंखे अल्लाह हिकिड़ो बच्चो अता कयो हुजे, जेको हुन जे साह जो सॻो हुजे, जंहिंजे लाइ हुन पाण खे अर्पे छॾियो हुजे, जंहिंजे लाइ हुन सभु कुझु कुर्बान करे छॾियो हुजे। उन हिकिड़े हीरे जहिड़े बच्चे जे जॾहिं वजूद मां हे रूह परवास करे विंदो आ। कायनात जी हिकड़ी अमड़ मुखे बुधा जेका नारो हणी करे चवे त हिन जिस्म खे मां कान छॾींदस, हिन जिस्म खे मां कोन ॾींदस। ऐं मुंहिंजा दोस्त रड़ियूं करे ताहूं करे तव्हां मैयत खे छॾे परे थी वेही रहो। चो कुराड़ी ढो कर 3 कलाक बि कोन गुज़रंदा तव्हांखे सॾु कंदी वारो कयो अमानत खणो, वारो कयो अमानत खणो। ओ कुराड़ी हिन खां सवाइ त तूं जी कान पई सघी। ओ कुराड़ी हिन खां सवाइ त तुंहिंजो कोई कोन्हे को। जवाब ॾींदी हा मां छा कयां, अमर इलाही आ, रज़ा रब जी आ, उनखे क़बूल करणो आ। यानी हिकड़ी चीजल अम्मा जे आॾो उन बच्चे जे उन वजूद जी तेसी काई हैसियत कोन्हे का जेसिताईं हिन जिस्म में रूह मौजूद न आहे। पर जे रूह मौजूद आ डॉक्टर चवनि था त ला इलाज आ, पर पोइ बि अम्मा उम्मीद कान लाहींदी आ, अम्मा परे कोन कंदी आ। चवंदी आ मन मुंहिंजो करीम रब कुर्ब करे त मुंहिंजा मुस्लमान भा हक़ीक़त हिन वजूद जिस्म जी कान्हे, हक़ीक़त उन रूह जी आ। पर अफ़सोस आ जो हिन जिस्म जो त तोखे क़दुरु आहे, हिन जे उञ खे पूरो करण लाइ तयार आहीं, हिन जिस्म जे बुख खे पूरो करण लाइ तयार आहीं, हिन जिस्म खे तकलीफ़ थी थिए तकलीफ़ खे ख़त्म करण लाइ तयार आहीं। ऐं करण बि घुर्जे छो त मुंहिंजे महबूब जी सुन्नत आ। लेकिन भुलिजी न वञ सुन्नत रुॻी हिन जिस्म जे लाइ कान्हे का, पर हिन जिस्म सां गॾु हिकु ॿी शइ बि तुंहिंजे वजूद में मौजूद आ। उन जो बि हक़ तुंहिंजे मथां आ, जंहिंजो नालो आहे रूह, जंहिंजो नालो आहे साह, जेको तोखे नज़र कोन थो अचे। हेॾी जमायत मां को त उथी बीही ॾेखारे चवे त साह खे मां ॾिसंदो हा, साह जो रंग ही आ। को ईअं त चई ॾेखारे त मूंखे साह जे वज़न जी ख़बर आ त उन जो पाव वज़न आ या अधु पाव वज़न आ। जंहिं शइ जे तोखे वज़न जी बि ख़बर न आहे, जंहिं शइ जे तोखे रंग जी बि ख़बर न आहे, सिर्फ़ नाले जी ख़बर आ। असुल में हक़ीक़त में उन जो वज़न जेकॾहिं तोखे महसूस करणो आ, उन जी हक़ीक़त जेकॾहिं तोखे महसूस करणी आ, हिकिड़े जहिड़े इंसान खे दरिया में उछला, दरिया में उछला
उछला जेकॾहिं उहो तारू नाहे त चंद लम्हनि जे अंदर तूं ॾिसंदे उहो दरिया जे अंदर हलियो वेंदो, दरिया जे अंदर हलियो वेंदो, ता त वञी ज़मीन ते पहुचंदो। जॾहिं ज़मीन ते पहुचंदो हुन जे वजूद में पाणी भरजी वेंदो। मां तोखां थो पुछां जेॾी महिल अंदर किरियो हुयो उन महिल वज़न घणो हुयो या जेॾी महिल पाणी हुन जे अंदर पइजी वियो उन महिल वज़न घणो आहे? जल्दी ॿुधायो, मूं वटि टाइम मुख़्तसिर आहे, मां पंहिंजे टाइम जो पाबंद हां, सजण साईं जो फ़क़ीर हां। इहो मुंहिंजो ओपन ऐलान हूंदो आहे त मुंहिंजा दोस्त हिक जो टाइम ॾींदो हां त 1:45 बजे पहुचंदो हां, 3 बजे लहण जो टाइम ॾींदो हां त 3 बजे लहंदो हां। टाइम 2:30 हुयो पर साईं इम्तियाज़ जे दोस्त जे करे अधु कलाक ॿियो ॾेई 3 बजे जो टाइम रखियो आहे। इन करे मां स्पीड पंहिंजी तेज़ थो कयां। दोस्तो, जॾहिं इंसान खे उछलायो वियो पाणीअ में उन महिल उन जो वज़न घणो हुयो या जेॾी महिल पाणीअ में पहुतो अंदर बुॾण शुरू कयईं हुन जे वजूद में पाणी वियो उन महिल वज़न घणो हो या किरण महिल वज़न घणो? जल्दी ॿुधायो त मां अॻिते हलां। जेॾी महिल पाणी भरजी वियो उन महिल वज़न घणो थी वियो। पोइ मुस्लमान सोच, अखियूं खोल मुस्लमान। लतीफ़ सरकार अॻे दफ़े हक़ बाहू सुहिणो ॿुधायमि, अॼु रुगी लतीफ़ सरकार ॿुधाईंदो मैं। लतीफ़ सरकार दाह करे चयो कतण जी कान करी, कतण जी कान करी ऐं सुते साईं हॾ सुबुह ईंदई ओचिती जेका ईद उघाड़नि गॾु जिते सर्तियूं कंदई सॾु मता सिकी हिक सिंगार लाए। ओ हिन फ़ानी वजूद ते भरवसो रखण वारा, ओ हिन जिस्म जे मथां नाज़ करण वारा, हिन दौलत ते नाज़ करण वारा, हिन जवानीअ ते नाज़ करण वारा, एतिरो भुलिजी न पओ जेॾी महिल पाणीअ में हमराह खे उछलाई अगर उन महिल हुन जो वज़न 80 किलो हुयो त जेॾी महिल पाणी हुन में भरजी वियो त यकीनन हुन जो वज़न 85 किलो थी वियो हूंदो। पर ज़रा गौर कर, ज़रा गौर कर, जेॾी महिल पाणी भरजी वियो ऐं न खाकी जिस्म मां रूह निकरी परवाज़ करे वियो त पाणीअ अंदर रहण कोन ॾिनो, पाणीअ उछलाए ॿाहिरि मथे तारे छॾियो। जॾहिं इंसान जो पाणीअ में अंदर रूह निकरी वेंदो आहे त तरंदो आहे या ॿुॾल हूंदो आहे? जल्दी जवाब ॾियो। तरियल हूंदो आहे न? सोच मुस्लमान, सोच मुस्लमान, जेॾी महिल वज़न घणो हुयो, जेॾी महिल वज़न थोरो हुयो उन महिल ॿुॾी रहियो आहे, पाणीअ जे तह में पहुची रहियो आहे। जेॾी महिल मुंहिंजा दोस्त वज़न वधी वियो आहे त उन वक़्तु मथे निकिरी आयो आहे। जॾहिं थोरो गौर कयोसीं त हक़ीक़त में वज़न हिन जिस्म जो नाहे, हक़ीक़ी वज़न उन रूह जो आहे। ऐं मुस्लमान, इन रूह जे हक़ीक़त खे न समझण वारा पाणी भी समझे थो त रूह के अल्लाह वटि केतिरी इज्जत आहे, छो त रूह अल्लाह जो अमर आहे। फयसअलूनक अनिर रूह कुल रूह मिन अमर रब्बी। ऐं मुस्लमान, उन अल्लाह जे अमर खे केॾी इज्जत आहे जेसिताईं तुंहिंजे वजूद में आहे त पाणी बि तोखे सीने सां लायो वेठो आहे, भाकुर पायो वेठो आहे, हंज में सुम्हारियो वेठो आहे। पर जॾहिं उहो परे निकिरी वियो त तोखे उछलाए चवे थो त जंहिंजे करे मूं तोखे प्यार ॾिनो, जंहिंजे करे मूं तोखे सीने सां लातो, हाणे जॾहिं उहो तो में नाहे त तुंहिंजी ज़रूरत ई कान्हे का, हाणे तूं खाकी हैं, हलियो वञ पंहिंजे खाक जे तरफ़। ऐं मुस्लमान, जंहिं रूह जी एतिरी अल्लाह इज्जत कई आहे, अफ़सोस आहे कलमे पढ़ण वारा अॼु उन रूह जे, अॼु उन रूह जे चंग भलाईअ लाइ, अॼु उन रूह जे ग़िज़ा जे लाइ, अॼु उन रूह जे सुकून जे लाइ इंसान तड़पी रहियो आहे, उन जे बावजूद उन जे लाइ काई कोशिश करे कोन रहियो आहे। छो? अखियूं खोल मुस्लमान, याद रखी छॾ, जिंदगी रुगी नारन ते कान गुज़रंदी। याद रखी छॾ, जिंदगी रुगी नारन जो नालो नाहे, जिंदगी अमल जो नालो। अमल कर मुस्लमान, मोहब्बत वारो अमल कर, दीन
इस्लाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो पैगाम या जका हकीकता शरीयता मारफता तरीकता इन दरिया में जेस्ती अंदर नहीं दे तेस्ती तो के कुछ भी हासिल न थी दो। अल्लाह जो कुरान में फरमायो अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल कुलूब, कल्ब के सुकून फकत मा रब जे जिक्र सा मिलंदो आ। इन वजूद में बुखार थींदो आ। ऐ मुसलमान कोई चरियो ना है लेकिन सजण साईं जो फकीर हां खोले बुधाइण तो चाहियां जदे हिन जिस्म में बुखार थींदो आ मुजा दोस्त कीअं खबर पवंदी आ वात कड़ो थी वयो आ नारंगी जो जायको नथो वणे वात जो जायको सुठो नथो लगे पक थी वई त बुखार आ कहीं डॉक्टर दे रुजू कया। ऐ यार जदे हिन जिस्म में बुखार थींदो आ तदे तोखे मिठी शे कड़ी लगंदी आ पर जदे तुजो रूह बीमार थींदो आ तदे तोखे रब जे कुरान जे तिलावत मजो कान दींदी आ तदे तोखे नमाज दे तवज्जो कोन थींदो आ तदे तोखे गरीबन सा हमदर्दी पैदा कोन थींदी आ जदे तुजे अंदर मां अल्लाह जो खौफ खत्म थी वने पक समझ तुजो रूह बीमार आ जदे तुजे अंदर मां नमाज जो शौक खत्म थी वने पक समझ तुजो रूह बीमार आ जदे कुरान पढ़ंदे तोखे मजो न अचे पक समझ तुजो रूह बीमार आ जदे असर जो सुजागी भी थे पर तहज्जुद जे ला जिस्म में ताकत न हुजे ऐ दिल चवे सुभी पो सुभाणे दिसंदासी पक समझ तुजो रूह बीमार आ। जेकर हिन जिस्म बीमार के छडे दींदे त कैंसर जो मरीज थी विंदे हिन जिस्म जो इलाज न कराइंदे त धप करे विंदे दुनिया तंग थी विंदी। याद रखी छड इए तुझे वजूद में जेको रूह आ अगर उन जो इलाज न कंदे त खुदा खां भी परे थी विंदे त मुस्तफा खां भी परे थी विंदे। अखियों खोल मुसलमान अखियों खोल मुसलमान। लतीफ सरकार फरमाए तो सुरमो सुफेदी जो सुरमो सुफेदी जो जॾहिं विधो जन सुरमो सुफेदी जो जॾहिं विधो जन तॾहिं ॾिठी तन अच्छाई आलम जी। सुरमो कहिड़ो आ अखियूं कहिड़ियूं हन हिनन अखियुनि में सुरमो इहो पत्थर वारो पाइबो आ हिनन अखियुनि खे सुहिणो बनाइण लाइ इहो दुनिया वारो सुरमो घोटे पाइबो आ। जॾहिं हिनन अखियुनि में सुरमो पाइबो आ हिनन अखियुनि जी नज़र चिटी थींदी आ। हिकिड़ियूं अंदर वारियूं अखियूं हन हिकिड़ियूं दिलि वारियूं अखियूं हन हिनन अखियुनि सां ही ॾिसंदो आ पर हे अखियूं बंदि करे जॾहिं ही खोलींदे त ही न पर हू ॾिसंदे। अखियों बंद कर ऐ मुसलमान हे अखियों बंद कर इन अखिन सां त सब कुछ ॾिसी थो कदे हुनन अखिन के भी खुदा जे वास्ते खोलण जी कोशिश कर कदे हिनन अखिन के भी खोलण जी कोशिश कर। हां अगर समझी तो ये नथियूं खुलन तो मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उनन जे खोलण जो अल्लाह भी कुरान करीम में दस दिनो मुझे मदीने जे ताजदार भी दस दिनो। मुझे आका फरमायो वसिकालतुल कुलूब इला जिक्र जियां थाम के जंग लगंदो आ त कलाईदार वट खणी वञबो आ ओहो कलीअ जो झटको ॾींदो आ ओहो जंगल था चमकण शुरू कंदो आ। अगर तोजी दिल बीमार थी वई आ नमाज में मज़ो नथो अचे कुरान में मज़ो नथो अचे नेकीअ में मज़ो नथो अचे। हां जे कलब वियो थई कटजी अच अजे कलब वियो थई कटजी अच मुझे सजण साईं वट सापुड़ हणदई सुरहो की न घुरंदई घट एड़ो ॾींदई दस जो मिलाईंदई मदीने जे मीर अल्लाह जे कामिल वली वट वञ जेकर कलब कटजी वियो थे छो त अल्लाह वारन वट तोखे फिरकी कान मिलंदी तोखे फिरको कोन मिलंदो तुझे ज़हन के मुंतशिर कोन कंदा तोखे परेशान कोन कंदा। अल्लाह वारन वट जेके अल्लाह जाहन उनन वट अल्लाह जो करम हुंदो आ जेके मुस्तफा जा दीवाना हन उनन वट मुस्तफा जी रहमत हुंदी आ। ऐ मुझा दोस्त अजीज अल्लाह वारन वट जॾहिं वञ
वञबो आहे मुस्लमान त छा पर जे नान मुस्लिम भी कह अल्लाह जे कामिल वली जे दरबार में वञी करे निहारींदो आहे उनखे कसम ॾेई पुछ गीता जो पूजींदड़ा गीता जो कसम ॾीस जंहिंखे मञे थो उन जो कसम ॾीस मुंहिंजे पंहिंजे अखियुनि जो मुशाहिदो आहे मुंहिंजे पंहिंजे कननि जी ॿुधल ॻाल्हि आहे नान मुस्लिमन खे ॿुधंदे ॾिठुमि त ख़ुदा जो कसम जॾहिं यार ॾे ॾिसंदा आहियूं त दिलि ठरी पवंदी ऐं मुंहिंजा मुस्लमान भा दुनिया जी कुंड कुड़च भरी पई आहे अल्लाह वारनि सां दुनिया जी कुंड कुड़च भरी पई आहे ख़ुदा जे वास्ते तूं रुगी पंहिंजे रूह जे इलाज जो इरादो कर जेकॾहिं तुंहिंजे जिस्म में मथे में सूर आहे त को ॿियो कोन ॿुधाईंदो त तोखे मथे में सूर आहे तोखे ख़ुदि खे दाह करणी पवंदी त वारो कयो मथे में सूर आहे का गोरी आणे ॾियो ख़ुदा जे वास्ते जीअं मथे जे सूर जे करे दाह करे गोरी वठंदो हई ईअं जॾहिं न कल्ब जी तकलीफ़ थी थिए ऐं तोखे दीन सां क़ुरान सां मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे दुरूद सां मुहबत ऐं प्यार नथो थिए त वारो कर उहा इश्क जी गोरी बि वठी वठ कंहिं आशिक जे स्टोर ते हलियो वञ हा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिन जिस्म जे बीमारीअ लाइ दुनिया जे स्टोर ते वेंदे दुनिया जे डॉक्टर वटि वेंदे ऐं मुंहिंजा दोस्त ईअं हिन रूह जे बीमारीअ लाइ कंहिं रूहानी यार ॾे हलियो वञ छो त अफलाक से लाई जाती है अरे सीनों में छुपाई जाती है इश्को मोहब्बत की मैं हाथों से नहीं नजरों से पिलाई जाती है जॾहिं अल्लाह वारनि जे साम्हूं ईंदो आहे इंसान त यादि रखी छॾ छा मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी हदीस ना है वक्त महदूद आहे दलील अण खुट मौजूद हन फ़कीर वटि हिकिड़ो ई दलील ॾेई हलां छा मुंहिंजे करीम मुस्तफ़ा न फरमायो आहे त मुंहिंजो रब्बुल आलमीन तो फरमाए त जॾहिं मुंहिंजो बानो मां अल्लाह जे ज़ात में पंहिंजे पाण खे फना फिल्लाह करे छॾींदो आहे फना फिल्लाह करे छॾींदो आहे अखियूं उन जूं हूंदियूं हन ताक़त मां रब जी हूंदी आहे ज़ुबान उन जी हूंदी आहे कलाम मां ख़ुदा जो हूंदो आहे कन उन जा हूंदा हन समात मां रब जी हूंदी आहे हथ उन जा हूंदा हन इशारो मां रब जो हूंदो आहे पैर उन जा हूंदा हन ताक़त मां रब जी हूंदी आहे दुनिया ॾिसंदी आहे त इहो चई रहियो आहे हक़ीक़त में मां रब पाण बोले रहियो हूंदो आहे फना फिल्लाह थियण जे लाइ फना फिर रसूल थियण ज़रूरी आहे फना फिर रसूल थियण जे लाइ फना फिर शेख थियण ज़रूरी आहे जेसिताईं कामिल मुर्शिद सां पंहिंजो नातो न कढींदे मैट्रिक ताईं पहुचण जे लाइ 5 दर्जा पास करण ज़रूरी 5 दर्जन ताईं पहुचण जे लाइ पट्टीअ खां तइलीम हासिल करण ज़रूरी आहे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां अर्ज़ पे कयो त जीअं हिन जिस्म जो ख़्याल था कयूं अचो त ईअं पंहिंजे रूह जो बि ख़्याल कयो उहो बि तव्हांजे असांजे जिस्म जो हिस्सो आहे यादि रखी छॾ अल्लाह क़ुरान में फरमाए अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब दिल खे सुकून मां रब जे ज़िक्र सां मिलंदो आहे हिकिड़े मिंट जे लाइ मां तोखे बिल्कुलु सिंपल 2 कलाकनि जी तकरीर कलाक मुने अंदर करण थो चाहियां हिकिड़े मिंट जे लाइ अर्ज़ करणु चाहियां छो अल्लाह जे ज़ात ईअं फरमायो तो असांखे सम्झाइण जे लाइ तो असांखे या ख़बर आहे मेहड़ जे रहण वारो भले ग़रीब हुजे मिस्किन हुजे कराची में माइटन ॾे वञे उन माइटन जा बंगला भी हुजन माइटन जो गाड़ियूं भी हुजन माइटन जो एसियूं भी हुजन 2 ॾींहं सुकून में 5 ॾींहं सुकून में 8 ॾींहं कोन गुज़रंदा उबाण को लगंदो माइट पुछंदो दे खबर उबाण को लगो पयो चंदो यार गाल बुध एसी भी तो वटा बंगलो भी तो वटा गाड़ी भी तो वटा पर मुझे मारूड़न जा मन मुखे याद पया ने हर इंसान के पंहिंजे मारूड़न जा मन याद पवंदा हन मजबूर थी चवंदो आयो त महीनो रहण ला हुयसि पर यार दिल खे बेचैनी थी आ इजाजत दे मां वञा मज़ो नथो अचे थो छाजे करे थो वञी चे थो सच पुछी मानी भी घर खां भली सुख भी घर खां भलो पर यार जेको निंड जो सुकून उन अमड़ वारी खट ते मिलंदो वो तुझे ऐसी बंगुलन में को न थो मिले सुभान अल्लाह या गाल सच्ची आया न जवाब दियो जेकॾहिं सच्ची आ त पोइ इन सजण साईं जे चरे फ़कीर जो मिसाल समझो जियां तोखे मूंखे पंहिंजे असली माग ते सुकून मिलंदो आ त पोइ हिन रूह जो असली माग कहिड़ो आ
सुभान अल्लाह। इन रूह जो असली माग कहिड़ो आ, इन जिस्म फना के फनायत मिलंदी आ, रूह के कदे फना कान होंदी आ। रूह आलम अरवाह में अल्लाह जे हुक्म सा मौजूद, आलम अरवाह में अल्लाह जे हुक्म सा। तू असा अम्मा जे पेट में आसी उते अची पहुतो, अम्मा जे पेट में जमीन ते आसी वरी उते गड्डा। जदे जमीन ता सा मुजा दोस्त अजीज कब्र में हलदा हो, जेडहू जो आयो ओडहू हलियो वियो। मां तोखा सवाल थो पुछां, मयत खे ॾिसी करे वॾे आवाज़ में चवंदो आ इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। जेडहू आयो ओडहू वयो है, कंहिंजे लाइ चवंदो है जंहिंखे तू कब्र में लटे आयो है। इहो आयो त अम्मा जे पेट मां हुयो, कंहिंजे लाइ तो चवी त जेडहू आयो ओडहू वापस वयो हलियो। जवाब ॾे मुस्लमान, हिन खाकी जिस्म जे लाइ नथो चवी हे त हिकिड़ो सबब बणजी आयो आ, हे खाकी जिस्म त हिकिड़ो ज़रियो बणजी आयो आ। हकीकत छा है? जो हकीकत उन रूह लाइ चई रहियो हां, जेको आलम अरवाह मां अम्मा जे पेट में मुझे वजूद में आयो आ, वरी अल्लाह जे हुक्म सां पंहिंजे यार जे दरबार में वापस वञी रहियो आ। सुभान अल्लाह। इहा ॻाल्हि सची आहे। पढ़ंदा हो आयत, पोइ मूंखे जवाब ॾियो, खुदा जे वास्ते जवाब ॾियो। अगर को माण्हू ओधारी तव्हांखे गाॾी ॾे, जरूरत हुजे तव्हांखे अदाकार मूंखे ओधारी ॾे, वञा थो कराची, जॾहिं मोटाए अची त तुंहिंजे मथां हक़ कहिड़ो आहे त जीअं हुजे तीअं ॾींहुं या भञी पोड़ी। जवाब ॾे। सुभान अल्लाह। जवाब ॾे मुस्लमान, अखियूं खोल, कीअं तोखे वापस ॾियणी आहे? शरीयत जो हुकुम छा है? दुनिया जो दस्तूर छा है? त जेका शइ जीअं वठबी आहे उहा ईअं न बल्कि अञा बेहतर करे ॾिबी आहे। जॾहिं मालिक तोखे गाॾी ॾिनी उन में जे 10 लीटर पेट्रोल हुयो त इज़त वारे माण्हू जो कम आहे, जॾहिं मोटंदो आहे त 20 लीटर पेट्रोल विझी ऐं उनखे ॾींदो आहे, अॻिला जी उम्मीद रखंदो आहे ऐं चवंदो आहे तुंहिंजी वॾी महिरबानी। पर जेको 10 लीटर पेट्रोल खणी वञे, वापसीअ में 1 लीटर सां गाॾी मोटाए ॾे, नई गाॾी खणी वञे, वापसीअ में गाॾीअ जे मथां डेंट हणी पोइ मोटाए ॾे, ॿीहर उनखे गाॾी मिलंदी? जवाब ॾे। सुभान अल्लाह। ॿीहर उनखे गाॾी मिलंदी? पोइ यादि रख मुंहिंजा दोस्त, जीअं दुनिया जी शइ अमानत तौर मिलंदी आहे, उनखे सलामत मोटायो वेंदो आहे, त पोइ मुंहिंजे रब जेको तुंहिंजे वजूद में अमानत तौर रूह ॾिनो आहे, उहो रूह हक़ीक़त में पाक आहे। सुभान अल्लाह। बेशक ओहो रूह हकीकत में पाका, जो त मुझे बेनियाज रब, मुझे सुने करीम रब, मुझे महबूब करीम जे हथा ऐलान करायो। जॾहिं मुझे मुस्तफा करीम सां सवाल कयो वियो त रूह चाहे वयसअलूनक अनिर रूह, रूह जे बारे में मुझा महबूब तोखां सवाल था पुछन। मुझा सुहिणा पंहिंजा लबड़ा खोले चओ, रूह मिन अमर रब्बी, रूह अल्लाह जे हुक्म जो नालो आहे। सुभान अल्लाह। वो अल्लाह पाका, अल्लाह पाका, उन जो अमर भी पाका, चओ उन जो अमर भी पाका, पाका, त पोइ अमानत मिली थई। ॾाहो थी अमानत में खयानत न कर, अमानत में खयानत न कर। इन रूह के जेको अमानत तौर मिलियो थई, इनखे संभाल, इनखे संभाल, एडो सुहिणो बना। याद रखी छॾ, अञा खोले तोखे चवां, जेकॾहिं गाॾी मालिक जी पुराणी हुई या नहीं हुई, उनके अन्या सोने का सोनो करे, डेकोरेट करे, तो उनमें सीटूं लग रहा है, सामान लगा। दुनिया जो मिसाल झट समझ में ईंदो आ। अन्या लख रुपया खर्च करे पो मालिक खे ॾींदे त उहो तोखां पाण ई पुछंदो, दे ख़बर वरी कराची वञी थो नथो वञी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। चवंदो ऐ मुसलमान याद रख, अगर हिन रूह जी तू खिदमत कंदे, हिन रूह के अल्लाह जे जिक्र जी ग़िज़ा ॾींदे, हिन रूह के रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे शरीयत जो जाम पाराईंदे, हिन रूह के मुझे मुस्तफा करीम जी मोहब्बत सेखारींदे, हिन वजूद जेको रूह जे मातहता, हिन वजूद सां अमली करे तौर करे ॾेखारींदे। पोइ यादि रखी छॾिजां, इन रूह जे ख़िदमत जे करे, इन रूह जे ख़िदमत जे करे, हे जेको तुंहिंजो ख़ाकी जिस्म जेको मिट्टी आ, मिट्टी
मिट्टी में मिट्टी थियणो आ मुझो रब्बुल आलमीन फरमाए रहियो आ इन मुझे रूह जी इज्जत करण वारा इन मुझे रूह जो प्यार करण वारा जे खाकी जिस्म में विधो आ हाणे इन खाकी जिस्म के भी इन रूह जे करे मां अल्लाह एड़ी इज्जत दई थो छड्या जी रूह के फना कान हुंदी आ ये जिस्म के भी फना कान इंदी आ सुभान अल्लाह सुभान अल्लाह चई त रब जो कुरान पढ़ी बुधाया चई त कह आशिक जो शहर पढ़ी बुधाया सुभान अल्लाह ज़मीन मेली नहीं होती ज़मन मेला नहीं होता ज़मीन मेली नहीं होती ज़मन मेला नहीं होता मेरे आका के गुलामों का कफन मेला न होता मेरे आका के गुलामों का कफन मेला नहीं होता याद रखी जन मुसलमान अगर इन रूह जी खिदमत कई उन जी ग़िज़ा उन के खाराई जिस्म जी ग़िज़ा मानी पानी फ्रूट अनाज रूह जी ग़िज़ा अल्लाह जो जिक्र मोहब्बत ऐं प्यार सुभान अल्लाह इन रूह के जदे ग़िज़ा दिने अल्लाह जे कुरान करीम जी आयत तिलावत कया मुझे बेनियाज रब फरमायो मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उन्सा सुभान अल्लाह फहुव मुअमिन फलनुहयियन्नहु हयातन तय्यिबा वलनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसन मा कानू यअमलून सुभान अल्लाह कुरान करीम जे दलील खां वधीक ऐ मौलाना साहब तो के बियो खपे मुझे अल्लाह जे ज़ात इते ज़ात पात जी गाल न कई मर्द औरत जी गाल न कई रब फरमाए केर भी हुजे मर्द हुजे या औरत हुजे जेकर इन रूह जी हिफाजत कंदो इन जे सलामती ला ख्याल कंदो अमल सुहणा कंदो अमल सुठड़ा कंदो त मां रब थी वायदो थो कया त उनके एड़ी अबदी जिंदगी अता फरमाए छडींदुस उन जे मथा मौत नहीं दो बल यंतकिलून दारुन इला दार हिकड़े घर खां बे घर में मुंतकिल थींदो जे जमीन ते मथे वेही करे दुनिया सा लेन देन रखंदो होयो जमीन में पहुंचण खां पो भी अल्लाह उनके ताकत दींदो गुलामन जे ला दुआ घुरी बेड़ो पार सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐ मोजा दोस्त मां वायदे जो पाबंद 3 बजे खां मिनट वक्त पोइते कोन थींदो बस 3 ही रहंदा मां कुरान करीम जे आयत जो तर्जुमो मु स्पीड जेतरी तेज करणी ही करे छडी बस वरी भी जुमलो इहो चवंदुस मुजो रब कुरान में छा थो चवे व अनफिकू मिम्मा रज़क़नाकुम अल्लाह फरमाए तो खर्च कयो उनमा जेको तवा के असा दिनो रब ये कौन थो चले तुझी मिल्कियत चाहे तुझो या तुझो आहे चा जमीन मुझी आ शामे तुझी आ तू न होए त जमीन कान हुई छा सुभाणे तू न हुंदे त कोन हुंदी छा ये दौलत मुझी आ शामे तुझी आ तू न होए त कोन हुई छा तू न हुंदे त कोन हुंदी छा तुझी उहा शय आ हे जिस्म तुझो आ जैसी तू आही तो सा कदा तू वीदे जिस्म हलियो विंदो यो तुझो कुछ भी कोने को हा मदीने जे मीर फरमायो 3 शयूं तुझू हन मुजा महबूब केड़ियूं मुझे मदीने जे मीर फरमायो एकड़ी उहा शय तुझी आ जेका जिस्म ते पहरे पाए पुरानी करे छडी इहा भी तुझी आ एकड़ी उहा शय तुझी आ जेका खाई पंजे जिस्म के लज्जत दिने इहा भी शय तुझी आ 3 उहा शय तुझी आ जेका कब्र ऐं क़यामत जे ला तोहफो तैयार करे
सुभान अल्लाह यो कुछ भी तुझो ना है भुलजी पयो ही माली माली मुझे महबूब फरमाए इब्ने आदम चवे तो माली 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 ही मुझो कुछ भी तुझो ना है हां हिकड़ी शे तुझी जरूर आहे कहिड़ी कब्र में पहुंचण तुझे ला जरूरी है हशर में उथण तुझो मुझो जरूरी है अल्लाह जे दरबार में इन जिंदगी जो हिसाब जण कुरान तो चवे अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात जिंदगी जो रब जिक्र पोथो करे पहरी मौत जो जिक्र रब करे चवे तो मता भुलजी पवी त ये जिंदगी सदाई होंदी अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात जे जिंदगी के पैदा कयो न मौत के भी पैदा करे छे अल्लाह फरमाए तो लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला मा रब तो के जेका मोहलत दिनिया सिर्फ इन ला मा रब थी दिसण तो चाया तो तू चंगड़ा कम करी तो या बाड़ियो थी तो गुजारी सुभान अल्लाह याद रख मुसलमान इन हथड़न सा हजारन के पूरियो थई इन हथड़न सा हजारन के दफन कयो थई हकड़े मुसलमान जे मथा मौत जो अचण बे मुसलमान जे ला पैगाम त तैयारी कर यार अज ही आ सुभाणे तुजो वारो अचण वारो आ इन करे मुसलमान कोई हिते रहणो ना है आखिर मौत के भी मौत अचणो आ कुल्लु मन अलैहा फान व यबका वजह रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम उन सुहणे करीम रब के राजी करण ला अचो त मुझा दोस्त अजीज पांजो एहतिसाब कयो पांजो खुद एहतिसाब कयो किए कयो सुबह का वठी शाम ताईं पांजे वजूद में जाती पायो त मां आया छा आयो छा जे लहा ऐं करे छा रहियो बस इन हिकड़े जुमले ते मुझा दोस्त अगर गौर कंदासी इंशाअल्लाह ताला जिंदगी जो मकसद हासिल थी विदो अल्लाह फरमायो व अनफिकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़बल आई याती अहदकुमुल मौत रब चवे तो मौको दिनो थमई उन का पहरे जो इजराइल के हुक्म कया कुल यतवफ़ाकुम मलकुल मौत अल्लज़ी वक्कल बिकुम सुम्मा इला रब्बिकुम तुरजऊन केतरी कुरान करीम जो आयतू पढ़ा मुझा दोस्त अजीज हिकड़े दी इजराइल चे मथो बीहंदो अल्लाह फरमाए तो उन का पहरी मां रब तो के मोहलत दिनिया कुछ करे वठ मां अल्लाह तो के दिनो आ मां अल्लाह तो के चवा थो त जेको मां रब तो के दिनो आ उन मां कुछ कर मौला छा कया अल्लाह फरमाए तो मां अल्लाह जे नाले ते खर्च कर मां अल्लाह जे नाले ते खर्च कर किए खर्च कर गरीबन जी मदद कर यतीमन बेसहारन जो सहारो थी पर वरी जुमलो दोहराया बिलखुसूस यतीम 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 सुभान अल्लाह यतीम जो ख्याल कर यतीम कह चेबो आ अबो अमा ते हजारन जा को न हुंदा पर जेको अञा आकिल बालिग न हुजे ना बालिग हुजे समझदार न हुजे बेसमझ हुजे कमाइण जी ताकत न रखण वारो हुजे उन जे कमाइण वारो अबो हलियो वयो हुजे हिकड़ी अमड़ हुजे या वरी अमड़ बहली वई हुजे बिल्कुल यतीम हुजे मुझे मदीने जे मीर जा दीवानो मुझे आका जा परवानो मुझे आका करीम आंगरियो ही हवा में हिलाए फरमायो अन काफिलुल यतीम जेको भी यतीम जी संभाल कंदो ईद ते कपड़ा वठी दीदो स्कूल ला हुन के ड्रेस वठी दिनई हुन के खर्च कोने हुन जो फीसूं अदा कई पुट पराओ आ पर यतीम समझी पांजो बच्चो समझी हुन जी खिदमत कई मुझे मदीने जे मीर फरमायो कयामत जे दी मां मुस्तफा सा इए गड हुंदो जे मां मुस्तफा जो ही बा आंगुरियो हली रहियो सुभान अल्लाह मुसलमानो भलारो महीनो पियो अचे रमजानुल मुबारक जो महीनो पियो अचे अचो इबादत जी भी तैयारी कयो अल्लाह जे राह में खर्च करण जी भी तैयारी सुभान अल्लाह अल्लाह जे राह में खर्च कंदासी बेशक तू गरीब आही कुछ भी तो वट ना है कबूल कयो मु लेकिन हिकड़े मिनट जे ला जज्बो तो वट मौजूद आ न सुभान अल्लाह एहसास तो वट मौजूद आ न दुआ तो घुरी सगी तो मुझा मौला जे पंहिंजे गंज मां दी त मां मुस्तफा जे दीवान के इफ्तारियों कराया ऐं सहरियों कराया दुआ तो गुरी सगी तो याद रख मुझो अल्लाह दिलन जो मालिका तू दिल में नियत खालिस रख मुझो अल्लाह दीण वारो आ पर जे कुछ भी न थई इफ्तारी जे टाइम ते खजूर गी तोखे रोजे ला मिलियो हुजन
4 मिलियूं थे बखजूं पानी जो वटड़ो मिड़ई के रोजो खोल रहा है अर्श दे निहारे चो मुझा यार मुझो ही हाल थे सुभान अल्लाह बस खुदा जो कसम मां गाल खत्म तो कया हजरत अली उल मुर्तजा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम एकड़ो दफो पाण फरमायो जडे न कयामत जो दी थींदो त रब गरीबन सा लेखो ही कोन कंदो सुभान अल्लाह सोने शेर खुदा फरमायो अल्लाह मिस्कीनन सा लेखो कोन कंदो सोना अली छाजे करे पाण फरमायो मुझे रब जे रहमत के जोश ईंदो मुझो अल्लाह फरमाइंदो मूं वट त सब कुछ हुयो खजानन में खोटी का नहीं पर हिन मिस्कीन के मां अल्लाह एतरो रुगी दिनो केडी मल दाल सामानी मिलदी हुयस केडी मल चाह जो ढुकड़ो केडी मल रुखी मानी पर मुझो बानो जेडी मल जेको मिलंदो हुयस खाई अर्श दे न्यारे चंदो शुक्र अल्हम्दुलिल्लाह मौला मां त इन जो लायक भी कोन हुयस हे तो करम कयोआ सुने शेर खुदा फरमायो कयामत जो दी थींदो मुझो रब फरमाइंदो मूं वट सब कुछ हुयो तोखे थोड़ो दिनम उने ते राजी रहे अज मां अल्लाह भी ऐलान तो कया तू भले थोड़ियूं नेकियूं खणी है अज मां भी तो सा लेखो न तो कया मां रब भी तो ते राजी नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी तो मुझा दोस्त अचो त सुहनी नियत सा सुहनी नेकियूं कयो अल्लाह फरमायो ऐं यअती अहदकुमुल मौत उन का पहरी जो तमा मा के जे मथा मौत अची वने उन का पहरी करे वट फयकूल इन त तू वरी दिसी इजराइल के को दाहू कनी रब लौला अखरतनी इला अजलिन करीब फअसद्दक व अकुम मिन सालिहीन मौला हे दफो इजराइल के मोटा हे दफो मुखे मोहलत दे हाने मा तोखे जुनैद बगदादी जो लोटरो थी देखारींदुस हाने जुनैद बगदादी जो आशिक थी तोखे देखारींदुस हाने मा सालिह थी देखारींदुस रब चवे तो वलई अखिर अल्लाह नफ्सन इजा जा अजलहा अल्लाह फरमाए तो मुझो आयल हुक्म टरंदो ना बेशक मुझो आयल हुक्म टरंदो ना है वल्लाह खबीरुम बिमा तामलून मा अल्लाह तुझी खबर रखंदड़ हां तुझे लछणन जी मुखे खबर आ इन करे मुझा यार ए जेको मौको मिलियो थई न अञा सिरिय में साह आहे यो मौको दिनो अल्लाह छाजो तौबा करण जो तूबू इल्लल्लाह तौबतन नसूहा रब चवे तो सच्ची तौबा कर तो मूं वट देर ही काने बेशक सुभान अल्लाह मुझा दोस्त तौबा जो मौको मिलियो थई तौबा करे वठ सुभान जो इंतजार न कर शाम जो इंतजार न कर ओधर जो सौदो न कर ओधर वारो केखे कोन वणदो आ केश वारो सब केखे वणदो आ केश जो सौदो कर मालिक सा कद हेठ कर जो मौला ख्वार हैं बदकार हैं डूबे हुए जिल्लत में हैं कुछ भी हैं लेकिन या रब तेरे महबूब की उम्मत में हैं अल्लाह ताला मुझे चवणता जो बुधन कबूल फरमाए अल्लाह ताला तरफ इनके अमल जी तौफीक अता फरमाए थोड़ो गाल बुधो मुझा दोस्तों मुझे ला अध कल मां नमाज पढ़ी पो आयो हां ये शाहिद वेठा हन मुके खबर हुई अचन सा मां जेका पोजीशन दिठी मां जो मां पांजे रब जो फर्ज पूरो कया मां पांजी सफर नमाज पढ़ी पो आयो हां मां चाहया तो तमा खुदा जो फर्ज पूरो कयो जे करे चवंदो तो मुके वेहण में अध कलाक लेट काने भला 2 मिनट हाने साईं मौली इम्तियाज हेडी हुज्जत कई हिकड़े या 2 मिनटन जे ला बस मां उन जी रुगी हुज्जत पूरी करण जे ला शेर तो चवा बाकी मां वरी अर्ज कया तो खुदारा ये जेके गुलाब जा गुलहन मां ता के बाहू तो बधा खुदा जे वास्ते इन जो अदब कयो गुलाब जेड़ो गुल दुनिया में बियो आहे जवाब दियो एड़ो सोनो गुल बियो आहे एड़ो खुशबूदार बियो गुल आहे जवाब दियो इन जेड़ो नाजुक बियो गुल आहे ऐ मुसलमान बेकदरी न कर इन गुलाब जे गुलन के रस्तन में न उछला इन गुलाब जे गुलन जे मथा लतू न दे इन गुलाब जे गुलन के लताड़े ऐ पेरन में बूसाट न या अल्लाह जी वडी नेमत अल्लाह जे नेमत जो कदर कर इन गुलाब जे गुलन मा अल्लाह छा मा तोखा तो पुजा खुदा जे वास्ते जेको न तुझे गिची में हार पवे सोनो उनके कदे रोड ते रखी लत हण त मा तोखे सलाम कया कोन हण दे न छाजे करे न हण दे ही सोन कीमत वारो आ वो कदे सोचो थे इयो गुलाब जे गुलन जो हार तू कदे कुरान करीम जे मथो कोन रखंदो है
सालिहन सादिकन के कुरान ये गुलन जा हार कोन पाइंदो है खुदा जे वास्ते कदर कर बेकदरी जदे इंसान कंदो आ न उहा नेमत खुदा खसे वठंदो आ अल्लाह जी नेमत जो कदर कयो बस मां हिकड़ो जुमलो साईं जे चवण ते मां चाहूं तो अजीज मुखे दफन करे व्या अजीज मुखे दफन करे व्या हलिया त मूं वट हुजूर ईंदो अजीज मुखे दफन करे व्या अजीज मुखे दफन करे व्या हलिया त मूं वट हुजूर ईंदो हिन नील ताड़े फिटी कयो हुन ज़िमो खयो वा ज़रूर ईंदो अजीज मुखे दफन करे व्या हलिया त मूं वट हुजूर ईंदो सुभान अल्लाह। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। वालेकुम अस्सलाम।